यहाँ क्यों बैठी हुई हो? पानी से खेल रही हूँ। पानी से खेल रही हो? पानी बहुत पसंद है। वो इसलिए तुम्हें रोजा है। अच्छा लग रहा है ना, दिल कर रहा है पीने के लिए। पीना नहीं है। रोजा है। वे करते थोड़ा पी लो, क्या करे? कुल्ली करते करते थोड़ा पी लो। अबे बात सुन, ये वीडियो लोग देख रहे हैं, तेरे को इतनी गालियाँ देंगे ना। ऐसे ही चला गया अचानक क्या? पानी, कुल्ली करते हुए अंदर ले लो। ऐसे ही चला जाता है। ऐसे कैसे जाता है? नहीं नहीं भाई नहीं, लेकिन नींद में नोट नहीं होना चाहिए। इनके कहने पे नहीं आना। अरे वाह, क्या चप्पल ली है भाई, ये किसने? इरफान ने लेके दी? क्या बात है इरफान, इरफान आजकल तू चप्पलें लेके दे रहा है। जब कोई नई लड़की आती है तो आप नई चीजें क्यों लाते हो? क्योंकि ये हमें ज़रूरत थी, इनके पास चप्पल थी, ये ब्लॉगर पहन के आई थी, तो और ये गारमा भी फॉर्म भी जो है ना वो जाती है। तुम्हारी तेलुगु पे बड़ी नेम में अच्छा है। अलियो कमी हुआ, या तो सेल्फियों, या तो टिकटॉक, या तो डांस, या तो कोरियोग्राफी, या तो निंड। अरे हे केरा, हे केरा ली ए न्यू ये नई मॉडल छोकरी है संजी दोस्त। शाहीन। मुझे नहीं दी आई है। अम्मा नालो शादी नाम क्या नाम आपका? क्या है? शाहीन। शाहीन, ये तो परिंदे का नाम है। हाँ, तो मैं भी तो परिंदा हूँ। ओह, ये क्या पहना है? कि मैंने ना सिंधी कल्चर का पहना है। सिंधी कल्चर का? गाँव की छोड़ी। छोड़ी गाँव की छोड़ी। छोरी छोरी छोड़ी। तू शाहीन है बसेरा कर ये सब सपा। मेकअप तू क्या था सली? हाँ से आई हूँ। सर कीअं थियो अथव? अली हिन जी खामी ॿुधाए ऐं हिन जी सुठाई ॿुधाए फेस में एड में। सर ये हर शइ में ॾाढी सुठी आहे। तेज़ ॻाल्हि आहे न? हर शइ में ॾाढी सुठी आहे। आईब्रोस ठाराए चयो त अञा VIP तयार कयां असां। अच्छा, कौन आई है ना? बाकी ठाराया गया कलर सही आहे? कलर तो माशाल्लाह तो खीर बात आहे। टिश्यू आ गया। हाय हाय। टिश्यू आ गया भाई। थैंक यू। ए मां किया? अब असां मेमण ॻोठ में आया आहियूं ऐं ईद जे गाने जी शूट आहे। सिंध टीवी जो गानो आहे, ईद ते हलंदो ऐं हे गानो ज़रूरु ॾिसजो। हिन जो जेको सिंगर आहे इरशाद जागीरानी आहे ऐं मॉडल जेको आहे मां आया इरफान शेख। हिन गाने में त ज़फ़र जिस्कानी हो न? ज़फ़र अलाए ख़बर न आहे। ज़फ़र भाई चवनि था इनकार करे छॾियो, चई त मूं वटि टाइम न आहे ऐं ॿुधो आहे नाराज़ बि थियो आहे काफ़ी। न हे जे गानो ज़फ़र सुठो कंदो आहे, तूं सही ॿुधाइजां। ही सुठो कंदो छो त हिन कमेंट मां पास कंदुसि हिन खां ऐं वो ॾिसण वारा ई फ़ैसिलो करे सघनि था त कंहिं सुठो परफॉर्म कयो, केरु करे सघे थो। हूअं ज़फ़र भाई त माशाल्लाह पंहिंजो वटि पाण आहिनि, पर असां उन खां ई सिखिया आहियूं त ऐं चवंदा आहिनि त पोइ पाण खे वॾो थो सम्झे इलाही इमरान भाई। अच्छा, हा बसि थोरो रुगो छा थोरो? न न न न जेका ज़बान ते ॻाल्हि अचे उहो चए। छा थोरो? चवंदा ज़फ़र भाई जी एज वधी आहे हिन जे करे। अड़ी ये ज़फ़र ॿुधंदई? ज़फ़र भाई ये ऐसे ही नटपुल्ट है, आप नाराज़ नहीं होना। ओए किधर गए? ओ माई क्या कर रही हो इधर? चली गई भैया। चलो अब तू छा तो करे? टिकटॉक टिकटॉक तो ठाई। हां टिकटॉक ठाया चलो अब आई मेमण ॻोठ आहे असांजो DM जोखियो दोस्त, हिन जे साथ सां असां हिते आया आहियूं ऐं दोस्त हमेशह ईंदा आहियूं त असां हिते ई ईंदा आहियूं। इमरान भाई असांजो प्यारो दोस्त आहे इमरान भाई, ऐं सॼो साथ संगत आई आहे ऐं मोहबतूं नवां जे लाइ दिलि में पंहिंजी जॻह आहे। जॾहिं बि आयो इमरान भाई हुनजी टीम ऐं हाज़िर आहियां। बाबा अॼु DM वॾो असांजो इंतज़ाम कयो आहे। चई बाबा तव्हां अचो ट्यूबवेल ते तरंदा कयूं अंबड़ियूं अंबड़ियूं, पर रोज़ा आहिनि। हे ॾिसो था तव्हां, हे सॼो सिस्टम माना हिते पाणी वाणी जेको आहे सभु जर जो आहे, ट्यूबवेलनि जो आहे। हे तव्हांखे मां ॾेखारियां थो, नाज़रीन खे ॾेखारियां थो। हे ॾिसो तव्हां, असां हिते आहे गर्मी पर हिते ॼण सावक लॻी पई आहे त थधिकार लॻो पियो आहे। हे इरफान जेको हमेशह मस्ती कंदो आहे, जॾहिं न्यू मॉडल छोकिरी ईंदी आहे त पोइ घणी मस्ती कंदो आहे। अॼु कहिड़ो गेटअप कयो? अखियुनि में सुरमो पातो थी, कजल थी? ये भाई सुरमू भी है, कजल भी है, भाई कम मस्कारो भैया। मस्कारो भी है। हे लटा कहिड़ा पाता थी? सफ़ा नारंगी थी हुई। जोगी वाला जोगी 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 अच्छा नहीं ना यार, जोड़ी सही थी लॻे ये। है ना सर मां जी कैसा? भाई भेड़ियों तो लगो ऐसे। हम दोनों बहुत अच्छे दोस्त हैं। चलो भाई एक तस्वीर हो जाए। 1 मिनट 1 2 1 मिनट। अरे ये तो वीडियो थी। केड़ो टिकटॉक है जपारी चले ऑन तो करे दे।
दे मुखे दे ना पहले क्या बस चलो ठीक है ओके स्टैंड बाय पर एडे काडे रोशनी सनलाइट है सर थोड़ा पोइते वञे ना स्लोमो में स्लोमो में हां तहां पोइते वञो ओके सही है ये वीआईपी शे नहीं अब इरफान है स्लोमो में था चनी रोल मैं भी टिकटॉक बनाऊंगा फिर दौड़ूंगा नहीं ओके रोल ऑन रिकॉर्ड देखो चक्को बच्चे म्यू एडे भी थे तो चाची को चक्को बच्चे म्यू हेलो ओके चुम्मी दे पर चक्को ना हट जाए इके जुगानो यो सैरिश जा पोएट्री है सैरिश जी चुम्मी भले दे पर चक्को ना हट जाए